लीजो पानी पियो। दवा खाती गई ना अधी आई वो छा अधी छो आई होता है इतने अधी चाशो आयो असा न चौमा हाँ तो किन्नो पियो थे ये तहां वाली ज़ालू तांजी खिदमत करना न असांजे हथ में त मेहंदी लगल हुई असां गुल पिया ठायूं जो इन्हनि जी खिदमत न करे सघियासीं। माई हाणे वरी टोकू थी करे असीं आयासीं त असांजा भाइर त कुत्ते वांगुरु पिया हुया कहिड़ो तव्हां हिननि जे मथां बीठियूं आहियो। हिननि जे मथां बियूं ही माण्हुनि जा टेबलनि जो असां हिन जे मथां चढ़ी बियूं। हाय गगल नियो नी नंढड़ियूं थी थींदियूं वञनि ॼण हिननि खे त ज़माने जी ख़बर ई कान थी पवे। असांखे इहा ई ख़बर आ तव्हां पंहिंजे भाइरनि जा कन भरण आयो हिते तव्हांजी ज़ालूं तव्हांजी दुश्मनूं आहिनि त असां भेणियूं तव्हांजूं सॼणियूं आहियूं। इहा त सिधी सही ॻाल्हि आहे न तव्हां त मुड़ुसनि जूं दुश्मनूं आहियो न त राति जो इन्हनि खे बनी ते चौकी जे लाइ छो मोकिलियव। हाँ चवी साथी मारंग मोहांड्री असां थोरी हिननि खे चयो त वञी चौकी तव्हां ॾियो पाण खे शौक़ु हुअनि मो अजीअरा वेठा आहिनि इन्हनि खां पुछा कयो न पाण खे शौक़ु हुयो इन्हनि खे बाल्टी ऐं डब्बा खणी था विया आहिनि बनीअ ते। ममरा तू भी ॻाल्हाए न सर तो ॻाल्हाई अरे शर्म न थो अचे असांजे बीमार भाइरनि खे धड़का थी ॾियो। तव्हां असांजे इलाज लाइ आयूं हो या झेड़ो करण आयूं हो। हाँ असां त पाण चौकीअ ते वियासीं हिननि असांखे कोन चयो हुयो। ॿुधी बि नथा मरो ज़ालनि खां एॾो था ॾिजो। अधी ॾियूं कोन था सिधी ॻाल्हि था कयूं तव्हांखे सम्झ में अचे ई कोन थी। हा न अॼु लकड़ो ते ज़मीन ते कब्ज़ो करण पियो चाहे। हाजी लकुड़ सां मुक़ाबले जे लाइ नूरल भूरल हुयनि तव्हां छाजे लाइ संदरा बदी ॿार वॾा जवान थी निकिता आहिनि खाई कुटका चे मोटिया। सिधी सिंगा लाना दी मंडाणी जेतिरी बनी नूरल भूरल जी आहे ओतिरी असांजी बि त आहे न असांजो बि हिस्सो आहे हाणे असांजी ज़मीन ते को कब्ज़ो करे उनखे छॾे ॾींदासीं भला ॿुधा। हाणे ॿुधो पंहिंजा कुंडरनि जा किस्सा हरू भरू असां ते आयूं बीठियूं आयो। इहो त ठीकु आहे हिननि पंहिंजो कारो मुंहुं पाण कयो आहे पर जॾहिं बीमार थिया आहिनि त तव्हां वेझूं आहियूं। ना महीना असां कहिड़ो लाचार कोने को कहिड़ी ख़बर हुननि खे कहिड़ी बीमारी हुजे उहा असांखे विचरे हा न सुबुह खां वठी गिगूं हिननि जूं असां साफ़ कयूं तव्हांखे हिते वेठे अधु कलाक बि कोन थियो आहे जो एॾो हाँ फाटो अथव भाइरनि जे लाइ। ओए सर्दी ॾिसो मां तव्हांखे हथ थो बता जिननि वारे झटको त असां सही वेंदासीं पर तव्हांजो पुट को न सही सघंदासीं। असां भाइरनि जो जेकॾहिं थोरो बि ख़्यालु आहे त असांजी ख़िदमत भली कयूं पर जहिड़ो नक़्त जो मां त चवां छो त हितां हलियूं वञूं। हाय दा तव्हांखे अहिड़ी हालत में छॾे असां कीअं वञूं रुॻो हिननि जी ॾियारी बंदि थिए अलाह करे बाक़ी ॻाल्हि चढ़ियल आहे। ॾिस त सही रनू ॻाल्हाइनि केतिरो थियूं चग करे मग़ज़ ई फेराए छॾियो अथऊं असांजो। असां त ॾाढो था ॻाल्हायूं तव्हांखे त वातनि में मुंग आहिनि तव्हां त ॻाल्हाए कोन थी सघो। वरी शुरू थी विया छा असां चाकू असांखे कुझु बि कोन्हे अदा बुता तूं हली न काए त हिननि खे ख़बर पवे त असां छा कयूं। असां चाक चङा भला लॻा पिया आहियूं न हलो भलो पछरी करण जी कहिड़ी ज़रूरत आहे। हाणे ॾिसो मां ॾिस कीअं त पचाक लॻो पियो हाँ ॾिसो हिते ॾिसो छो न ओ दादा मां चाक हाँ बच तव्हां बि बच करे वेहो जहिड़ो न कयो। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।